असद जतोई असां सां गॾु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम असद जतोई साहब। जी वालेकुम अस्सलाम। अदा कहिड़ी सूरत हाल आहे हिन वक़्तु? जी बिल्कुलु अहमद, सूरत हाल जेका आहे वो MNV ड्रेन खे जेको आहे सो ॻोठ दुर्मोमंद अबड़े वारी जॻह खां जेको आहे सो कट ॾियण लाइ मशीनरी मोकिली वई आहे, जंहिं सबबु धातू जेको आहे ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। मशीनरी जेका आणींदड़ इंतिज़ामिया आहे, ॻोठाणनि में झड़पूं पिण थियूं आहिनि। ॻोठाणनि जो इहो बयानु साम्हूं आयो आहे त कट ॾियण सां धातू ऐं आसपास जा जेके सभई इलाइक़ा आहिनि उहे पाणीअ हेठि अची वेंदा। डिप्टी कमिश्नर ऐं चूंडियल नुमाइंदनि जो को बि अहिड़ो वाज़े जेको आहे ऑफिशियल स्टेटमेंट अञा ताईं न अची सघी आहे। शहरनि में जेका आहे सा तशवीश वारी सूरत हाल आहे। ऐं जॾहिं त छंडण जेका धातू जो ई तरफ़ आहे उनखे धातू वारे तरफ़ जेको आहे रूणूं पइजी वियूं आहिनि। MNA रफ़ीक अहमद जमाली ऐं MPA पीर मुजीबुल हक़ पारां जेका दावा कई वई हुई त हेवी मशीनरी जेका आहे उहा छंडण जी निगरानी करे रही आहे, जंहिं सबबु धातू खे को ख़तरो न आहे। इहे सभु जेके दावाऊं आहिनि उहे हवा में उॾाई वियूं आहिनि। हिनमहिल जेका रूण पई आहे उहे ॻोठाणा कोडरुनि बेलचनि ऐं पंहिंजे वसाहर उन्हनि खे जेको आहे सो बंदि करे रहिया आहिनि। अच्छा असद, जेके धुर मोहम्मद अबड़ो जेको कट आहे अगरि उतां अची थो वञे त पोइ छा सूरत हाल थींदी? उन सूरत हाल में ईअं थींदो त प्यारो जेको प्यारो ॻोठ आहे फुलजी स्टेशन समेत दादू जेको आहे सो मुकम्मल पाणी जे हेठि अची वेंदो। जॾहिं त छा शहर में पाणी हली ईंदो? जी हा बिल्कुलु, जॾहिं पाणी ईंदो त हुन सां दादू बि जेको आहे सो उहो ख़तरे में पइजी वेंदो ऐं दादू खे बचाइण लाइ को रिंगबंद बि जेको आहे हिनमहिल ताईं इंतिज़ामिया जे तरफ़ां न ॾिनो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो अच्छा असद, छा हिन वक़्तु जोई सां राब्तो कटियल आहे दादूअ जो? जोई सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। जॾहिं त हुन में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त AC जेको आहे असिस्टेंट कमिश्नर दादू शाहनवाज़ मीराणी उते मौजूदु आहे MNV ड्रेन ते, जिथे हुन वाज़े ॿुधायो आहे त असांखे 4 डंपर खपंदा जेके मिटी खणी अचनि ऐं स्टोन पिचिंग थे। छंडण जी जेका सूरत हाल आहे तमामु गंभीर आहे, पर उते सिर्फ़ु हिकिड़ो जेको आहे एक्सीवेटर ऐं 3 ट्रैक्टर ट्रालियूं आहिनि जेके उते MNV ड्रेन ते मौजूदु आहिनि, उहे बि गैरफ़ाल बणियल आहिनि। जॾहिं त को बि चूंडियल नुमाइंदो डिप्टी कमिश्नर MNV ड्रेन ते कोन्हे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त रूणूं बंदि करे रहिया आहिनि। केॾी महिल किथां रूण थी पवे, केॾी महिल किथां रूण थी पवे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेको आहे उन जॻह ते असिस्टेंट कमिश्नर इहो चयो आहे त चूंडियल नुमाइंदनि खे इंतिज़ामिया खे घुर्जे त 4 एक्सीवेटर 4 डंपर जेका हेवी मशीनरी आहे असांखे प्रोवाइड करणु खपे। चूंडियल नुमाइंदनि जा जेके बि जेके दावाऊं हुयूं उहे सभु हवा में उॾामी वियूं आहिनि। बेयारो मददगार दादू जेको आहे खतरे वारी सूरत में आहे। बिल्कुलु असां उन्हनि सभिनी ॻोठाणनि खे जेके दादू जा आहिनि जेके पंहिंजी मदद पाण था कनि उन्हनि खे असां एप्रिशिएट था कयूं। ऐं जेके बि उते आहिनि रहंदड़ रहवासी उन्हनि खे असां मिनत था कयूं त पंहिंजे शहर खे बचाइनि ऐं ग़रीबनि जी साराह वठनि। इंतिज़ामिया बि जेका आहे उन्हनि खे बि असां इहे TV जे थ्रू चवंदासीं त महिरबानी करे जेके उतां जा ॻोठाणा आहिनि मासूम ॿारड़ा आहिनि उन्हनि जो ख़्यालु कनि, उन्हनि खे बचाव ॾियनि। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकिड़ी एडमिट करायां मां तव्हांखे शइ त जेका उते घुर्बल मशीनरी आहे उहा इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां प्रोवाइड न कई वई आहे। का बि सरकारी कैंप बि क़ाइमु न थी सघी आहे, जंहिं सबबु रूणूं पइजी चुकियूं आहिनि। कंहिं बि वक़्तु दादू ॿुॾण जो ख़तरो आहे। खैरपुर नाथन शाह जूं हिन वक़्तु कहिड़ियूं ख़बरूं आहिनि सभु? खैरपुर नाथन शाह जी सूरत हाल आहे त शहर जे अंदरि पाणी दाख़िल थी चुको आहे ऐं शहर मुकमल पाणी हेठि आहे। जेको आख़िरी जेका हुनजी डेडलाइन हुई खुदावा उन मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी चुकिया आहिनि ऐं केन शाह मुकमल पाणी हेठि आहे। जॾहिं त जेको मेहड़ जी सूरत हाल आहे पाणी शहर जे रिंग बंद सां टकराइजी वियो आहे। अच्छा कक्कड़ वटि हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे? जी कक्कड़ वटि हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे? कक्कड़ वटि हिते छिकटाण वारी सूरत हाल आहे। दुर्मोहम्मद अबड़ो वटि जेका आहे उहा छिकटाण वारी सूरत हाल आहे, छाकाणि त इंतिज़ामिया कट ॾियण लाइ बज़िदा आहे, जॾहिं त ॻोठाणा जेके आहिनि उहे कट ॾियण जी मुखालफ़त में आहिनि। तमामु घणी महिरबानी असद, तव्हां असांखे जॉइन कयो। अली अकबर साहब, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं उतां जे असांजे रिपोर्टर जी जेके तव्हां रिवायतुनि जी ॻाल्हियूं करे रहियो त केतिरा परेशान आहिनि सिंध जा रिवायती। जी तव्हां